पीपल्स पार्टी चेयरमैन जो आलमी बिरादरी का कश्मीर मसले के हल ख़िते में चिकताण घटाइण लाइ पाणी तकरार हल करण में किरदार अदा करण जो मुतालबो। चीनी मीडिया से ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त भारतीय हुकूमत थियल नुक़सान के पंहिंजे अवाम खां छुपैलू खे लिकाए सच इहो आहे त भारत जंग हाराए पियो। पाकिस्तान 6 भारतीय जहाज किराया। मुस्तक़िल जंगबंदी लाइ असां आलमी बिरादरी के किरदार अदा करण की अपील करूं था। पाकिस्तान ॻाल्हियुनि ज़रिए मसला हल करण लाइ केतिरा ई भेरा चई चुको आहे। भारतीय हुकूमत के मञण में 1 महीनो लगी पियो त असां संदन जहाज किराया। सिफारती मिशन ते अमेरिका पहुतल बिलावल भुट्टो ज़रदारी अहम शख्सियतनि सां मुलाक़ातूं बि कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लिमानी वफ़द गॾु सलामती काउंसिल जे सदर सां मुलाक़ात करे खेसि भारतीय जंगी जुनून खां आगाह कयो। इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम OIC ॾखण एशिया में ख़राब थींदड़ अमन जी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। गॾियल क़ौमुनि जे चार्टर आलमी क़ानूननि ऐं सिंध तास मुआहिदे समेत ॿियनि मुआहिदनि जे एतिराम ते ज़ोर। पाकिस्तानी आला सतही पार्लिमानी वफ़द जे गॾियल क़ौमुनि में इस्लामी ताउन तंज़ीम जे सफ़ीरनि सां मुलाक़ात। पाक भारत जंग ऐं उन खां पोइ पारी सूरतहाल बाबति आगाही। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े कयो त भारत इल्ज़ाम मढ़ण में तकड़ कई ऐं गैर कानूनी फ़ौजी कार्रवाइयुनि जो जवाब बणाइण लाइ इस्तेमालु कयो। भारतीय हमलनि में आम शहरियुनि ऐं शहरी ढांचे के निशानो बणायो वियो। भारत पाणी के पाकिस्तान ख़िलाफ़ हथियार तौर इस्तेमाल करण जी कोशिश करे रहियो आहे। अहिड़े बर्ताव खे मामूल बणजण न ॾिनो पवंदो। भारत जे जंगी जारी सबबि ॾखण एशिया जे अमनी सलामती ते ख़तरनाक असर पइजी रहिया आहिनि। भारत सां तकरार दौरान पाकिस्तान 96 इलाक़नि ताईं मुकम्मल तौर पंहिंजे वसीलनि ते भाड़ियो कंहिंखां बि का मदद न वरिती। पाकिस्तान जेकी औज़ार इस्तेमाल कया यकीनन उहे ई आहिनि जेकी भारत वटि आहिनि। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो बरतानवी ख़बरदार खे इंटरव्यू। चयाईं पाकिस्तान कुछ साज़ी सामान ॿियनि मुल्कनि खां ख़रीद कयो आहे पर ॾुखे वक़्त में पाकिस्तान रुको पंहिंजे अंदरूनी सलाहियतनि ते भाड़ियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ पेशावर में अमनोमान बाबत कबीलाई जिरको फील्ड मार्शल आसिम मुनीर पे शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो आहे त तव्हांजी अवाम हर भेरे मुल्क जो दिफ़ा ताक़त ऐं दिलेरी सां कयो। KP जे अवाम जूं कुर्बानियूं तारीख़ कॾहिं बि विसारे नथी सघे। NFC एयरपोर्ट में KP जे हिसे ते कमेटी जोड़ी वेंदी। ख़ैबर पख्तूनख्वा खे दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे ताईं फंड मिलंदा रहंदा। वज़ीर आज़म की सदारत हेठ यामिर भाषा डैम में बिन पानी वसीलन बाबति इजलास। यामिर भाषा डैम जड़न मनसूबन के तरजीह बुनियादन ते मुकम्मल करण की हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो आहे त पानी ज़ख़ीरा वधाइण लाइ नवां डैम ठाहिण ज़रूरी आहिनि। ज़राअत लाइ पाणी फराहमी ऐं ॿोॾि जी रोकथाम लाइ नवां डैम अंडर आहिनि। असांजी मईशत जो दारोमदार सस्ती बिजली ऐं ज़राअत ते आहे। वॾे वज़ीर जो ईद खां पोइ शाहराह भुट्टो ट्रैफ़िक लाइ क़ाइदाबाद इंटरचेंज ताईं खोलण जो ऐलान। मुराद अली शाह जी सदारत हेठ शाहराह भुट्टो मनसूबे ते जाइज़ा इजलास। शाहराह भुट्टो जो शाह फैसल खां क़ाइदाबाद इंटरचेंज वारो हिसो मुकम्मल थी चुको आहे जेको ईद खां पोइ ट्रैफ़िक लाइ खोलियो वेंदो। जाम सादिक पुल खां सवाइ शाहराह भुट्टो जे दाख़िली रस्ते ते 50 सैकड़ो कम मुकम्मल थी चुको आहे। रहियल कम येलो लाइन जे इंफ्रास्ट्रक्चर मुकम्मल थियण खां पोइ पूरो थींदो। इजलास में ब्रीफिंग। सीनियर सूबाई वज़ीर पारां साइट एरिया जे रूट ते बसूं हलाइण जो ऐलान। कराची जे हेवी ट्रैफ़िक जो हल नॉर्दर्न बाईपास आहे। पीपल्स पार्टी करे ॾेखारियो। ॿोॾि मुतासिरनि लाइ हिन वक़्त ताईं 8.5 लख घर ठाराए चुका आहियूं।
पुरमन एहतजाज करण सभिनी जो हक़ आहे। रोड बंद करण जो इख्तियार कंहिंखे नाहे। कराची जहिड़ियूं सिहत जूं सहूलियतूं कंहिं बि सूबे में 50 सैकड़ो बि नाहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो तक़रीब खे ख़िताब चयाईं सियासी जमातनि जो कम ई माण्हुनि जा मसइला हल करणु हूंदो आहे। कुझु माण्हू प्रोपोगेंडा कंदा त पीपल्स पार्टी कराची लाइ कुझु नाहे कंदी। सिंध जे बहिराड़ी पारनि इलाइक़नि में कराची खां वधीक लोड शेडिंग आहे। डिस्कोस गैर आइनी लोड शेडिंग कंदी आहे। हेस्को सेप्को ऐं कैलेक्ट्रिक सभिनी खे सज़ा ॾियनि थियूं। सिंध जे मामलनि ते ज़ीरो टॉलरेंस कंदे वफ़ाक़ सां सख़्तु ॻाल्हाईंदा आहियूं। सूबाई हुकूमत पनवे जी भनकड़ी ते 1 लख रुपया ॾंड पई हणे। ईंदड़ बजट में सकर हैदराबाद मोटरवे मनसूबो शामिल हूंदो। सिक्योरिटी फोर्सेस जो बलूचिस्तान में कुछ इतला ते कार्रवाई फितनाल हिंदुस्तान जा 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ज़िले कची ऐं किलात में दहशतगर्दनि जी मौजूदगी जो इतला मिलियो हो। कार्रवाई दौरान किलात में फितना अल हिंदुस्तान जा 2 ऐं मछवारी इलाइक़े में 5 दहशतगर्द मारिया विया। दहशतगर्दनि संदन सहूलियतकारनि खे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी तरफ़ां बलूचिस्तान में फितनाल हिंदुस्तान जा 7 दहशतगर्द मारण ते फोर्सेस खे भेटा ऐं पाखाण। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त भारत पंहिंजी प्रॉक्सी ज़रिए पाकिस्तान में दहशतगर्दी पकिड़े रहियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो फितनाल हिंदुस्तान जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी आहिनि। दहशतगर्द अंसरनि जे ख़ात्मे ऐं मुल्की दिफ़ा लाइ असांजो अज़म मज़बूत आहे। मली जेल मां कैदी फरार थियण वारे मामले जी जांच कयूं पिया। मली जेल मां को बि वॾो दहशतगर्द फरार न थियो आहे। जेल मां फरार थी वियल कैदी पाण मुरादो पेश थियनि। कैदी वापसि अचनि, ॿी सूरत में मथनि दहशतगर्दी जो केस दाख़िल थींदो। ज़िलज़िले सबबि कैदी ख़ौफ़ जो शिकार थी पिया हुआ। मली जेल मां कैदियुनि जे फरार थियण वारो मामलो ॻणितीअ चुको आहे। जेल में कैदियुनि खे ब्रेकनि मां कढण वारो फ़ैसिलो ग़लति हो। वॾे वज़ीर मादली शाह जो तक़रीबात मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं सिंध हुकूमत 13 जून ते बजट पेश कंदी। सिंध जी अवाम जी भलाई लाइ भरपूर क़दम खणी रहिया आहियूं। असां सां जेके माण्हू गॾु आहिनि उन्हनि में आवाम जी ख़िदमत जो जज़्बो आहे। सूबाई गुरू वज़ीर जी सदारत हेठि अमन ऐं मली जेल मां कैदियुनि जे फरार थियण बाबति इजलास घरू ऐं कानून वारे सेक्रेटरी तोड़े IG सिंध ग़ुलाम नबी मेमन जी शिरकत। फरार थियल कैदियुनि खे गिरफ़्तार करण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया पिया वञनि। IG सिंध जी इजलास खे ब्रीफिंग। घरू वज़ीर सियालंजार हिदायत ईंदे चयो त फरार थियल कैदियुनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे। पुलिस टीमनि जी कार्रवाई में इंटेलिजेंस ऐं पेकी ते ध्यानु ॾिनो वञे। सभिनी ज़िलनि में होटल्स ऐं ॿिनि हंधनि ते जांच निगरानी खे यकीनी बणायो वञे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू वज़ीर चयो त 24 कलाकनि अंदरि कैदी वापसि अची पिया त कंहिं सज़ाउनि में रिआयत ॾिनी पवंदी। समूरनि कैदियुनि जो डेटा मौजूदु आहे। अॼु न त सुभाणे फरार थियल कैदियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जेल खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी पारां मली जेल मां कैदियुनि जे फरार थियण वारे वाक़े जो नोटिस IG जेल ऐं DIG जेल खां वाक़े जी रिपोर्ट तलब। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त फरार थियल कैदियुनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वञे। वाक़े में ग़फ़लत कंदड़ ऑफिसरनि जो तइयुन कयो वेंदो। सिंध सरकार मली जेल वाक़े ते IG जेल्स खे उहिदे तां हटाए छॾियो। DIG जेल्स ऐं जेल सुप्रीडेंट बि मुअतल। मामले जी जांच लाइ 2 रुकनी कमेटी क़ाइमु। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त मली जेल वाक़े ते IG जेल्स काज़ी नज़ीर खे उहिदे तां हटायो वियो। DIG जेल्स हसन सतो ऐं जेल सुप्रीडेंट अरशद शाह खे मुअतल कयो वियो आहे। फरार थियल कैदी 24 कलाकनि अंदरि वापसि जेल अचनि। 24 कलाकनि अंदरि वापसि ईंदड़ कैदियुनि ख़िलाफ़ का सख़्त कार्रवाई न कई वेंदी।
IG सिंध गुलाम नबी मेमण तरफ़ा मली जेल जो दौरो कैदी फरार थियण वारे वाक़े बाबति ब्रीफिंग। IG सिंध जेल जे दौरे दौरान नुक़सान खां बचण लाइ कैदियुनि खे ब्रेकनि मां कढे ॿाहिरि पिया हलण वारे हंध जो जाइज़ो वरितो। IG सिंध गुलाम नबी मेमण माड़ी गेट तोड़े जेल जे ॿिनि हिसनि जो बि मुआइनो कयो। सिंध पुलिस जे सरबराह गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त मली जेल पारो वाक़ियो अॻुवाट जुड़ियल मनसूबो नथो लॻे। मामले जी आला सतही जांच कई वेंदी। वारे वेझो ॻोठ कुलबुरड़ो में हथियारबंदनि जो घर ते हमिलो, मावेंदी क़तल बजड़ा ज़ख़्मी। हमले दौरान हसीना ख़ातून ऐं साबुल गुरगेज गोलियुनि जो खाज बणिजी पियूं। नीगर फिदा हुसैन गुरगेज ऐं मक़तूला साबुल जो नाटी दिलदार मालपाणी ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो मक़तूलनि जे वारसनि जी मर्ज़ीअ मूजिबि केस दाख़िल कयो वेंदो। कोलार जे वेझो पीउ तानो जबान पुट मुबीना तौर क़तल। चक नंबर 5 में जवाबदार घर देर सां अचण ते कावड़ जी पुट यासिर कुंभो खे लठियूं हणी क़तल करे छॾियो। पारसन पाकियो इतफ़ाक़ी करार ॾेई लाश खे गुसल कफ़न ॾेई जनाज़े नमाज़ जो बि ऐलान करे छॾियो। इतला मिलण ते पुलिस तदफ़ीन खां अॻु लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।